जरवार पुलिस वटि 8 महीननि खां क़ैद कुकड़ जी ज़मानत मंज़ूर। कुकड़ मां जान आजी थियण बाद जरवार थाणे ते मुक़रर अमले में ख़ुशी जी लहर। जरवार पुलिस पारां 8 महीना अॻु कुकड़नि जे मेल ते छापे दौरान जुआरनि सां गॾु गिरफ़्तार कयल कुकड़ जूं ख़बरूं मीडिया ते अचण बाद नेठि कुकड़ जो मालिक ज़ाहिर थी पियो। जरवार वेझो ॻोठ हयात पिताफी वासी ज़फ़र मीराणी फर्स्ट सिविल जज मीरपुर माथेलो जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो त हू काफ़ी वक़्त खां कंहिं कम साॻे कराची में तरसियल हुअण करे जरवार पुलिस वटि गिरफ़्तार कुकड़ जी मालिकी न करे सघियो। हुन दरख़्वास्त में मौज़िज़ जज खे अपील कंदे चयो त कुकड़ जी ज़मानत वारी दरख़्वास्त मंज़ूर करे कुकड़ संदसि हवाले कयो वञे। जंहिं बाद कोर्ट संदसि दरख़्वास्त खे मंज़ूर कंदे जरवार पुलिस खे कुकड़ मालिक हवाले करण जो हुकुम ॾेई छॾियो ऐं अदालती हुकुम मिलण बाद जरवार पुलिस कुकड़ खे मालिक हवाले करे छॾियो। अहिड़ी रीति जरवार पुलिस लाइ मथे जो सूर बणियल कुकड़ 8 महीननि बाद मालिक हवाले थियण ते थाणे ते मौजूद अमले पारां ख़ुशी जो इज़हार कयो वियो आहे। हाकिम अली बुज़दार, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, जरवार।